पनवा किल जे मेन चौक ते जो ईदगाह चौक है इन वक्त असीं उते मौजूद आहियूं। जिन चौक ते 4 रोड आहिनि। बैक साइड ना असांजो बैजीज रोड है, इन पासे चुंगा रोड है, इन खां पोइ शाही बाज़ार है जो मुकम्मल तौर ते लॉकडाउन कयो वियो आहे। हीउ मेन चौक है। उन खां अलावा तव्हां ॾिसी रहिया आहियो त मुकम्मल सूरत शहर जो मुकम्मल लॉकडाउन थी वियो आहे। ऐं उन खां पोइ पुलिस जेका आहे पुलिस इंतज़ामिया पंहिंजी ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे। हिन मेन चौक ते चेकिंग करे रही आहे, माण्हुनि खे जेको आहे सो एहतियात कराए रही आहे। ऐं उन खां अलावा मुकम्मल ते जेको आहे ज़ाब्तो वियो आहे, कंट्रोल आंदो वियो आहे। मामूल जी जेके मुताबिक़ शयूं आहिनि, दुकान आहिनि उहे खोलिया विया आहिनि, जंहिंमें परचून जो दुकान खोलियो वियो आहे, मेडिकल स्टोर खोलियल आहे, इस्पताल खोलियल आहे। बाक़ी ॿिया जेके बि मुकम्मल कारोबारी इदारा आहिनि या सेंटर आहिनि मुकम्मल तौर ते बंदि आहिनि। पनवा किल जा कमु कयो आहे, हर को पंहिंजे घर में महफ़ूज़ आहे। अलाह साईं ख़ैर कंदो। ॾुख जी घड़ी आहे, मालिक खे तरस पवंदो, रहिजी ईंदी। पनवा किल सखी बाबा जी नगरी आहे, रहिजी ईंदी, भलाई थींदी। अलाह साईं ख़ैर कंदो, वॾी महिरबानी। 30 रुपया भी हलायूं था, सुठी क्वालिटी में 50 रुपये भी आहे अच्छा जी। सेल थिए थी पई? हाँ बस सही आहे, शुक्र आहे। अच्छा, इनमें केमिकल वाला जेके क्वालिटी हूंदी आहे? केमिकल वारो मिले कोन थो, तमामु शार्ट आहे मार्केट में ही। अच्छा, बाक़ी हाँ कपड़े वारो मास्क आहे, इहो आहे तमामु सहूलियत लाइ तमामु बहितरीनु शइ रखी आहे जी। छो त इन जे करे ई त या बीमारी घटि बि एहतियात जे करे ई गवर्नमेंट कयो आहे। न त गवर्नमेंट खे पोइ इहो पाकिस्तान खां नुक़सानु आहे, पर इन बीमारी जे बचाव जे लाइ बहितर कमु कयो अथई बिल्कुलु। छो जेतिरो क़दुरु असां ॿुधूं था त चाइना बि इन जे करे कंट्रोल कयो, जॾहिं माण्हुनि ते इहो घर में वेहण जो सिस्टम रखियऊं, लॉकडाउन कयूं। असांजे हिसाब सां सही आहे। बाक़ी मुसीबत अलाह साईं बि ॾाढी कुझु एहतियात बि त ज़रूरी आहे। अच्छा, जेको हल्को तबिको आहे, ग़रीब वीचारो जेको निचोड़जे थो, जेको महांगाई जे दौर में, उन जे बारे में तव्हां छा चवंदा? बाबा उहो त ॾिसो न, महांगाई त बिल्कुलु इहा तकलीफ़ ईंदी आहे। उन जे लाइ त वरी गवर्नमेंट खे ज़रूरु थोरो घणो ख़्यालु करणु खपे। बाक़ी रब सां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, अगरि सफ़ा बीमारी एतिरी वधी वञे पोइ इहे ग़रीब त छा अमीर ग़रीब कुल ख़तमु थी वेंदा न, बीमारी वधंदी त। बाक़ी हाणे ज़रूरु इहे आफ़ता आहिनि कुझु। अलाह साईं असांखे बि इन जे लाइ हिकिड़ो सोचणु खपे त असां पंहिंजो पाण जेको आहे पंहिंजे हुनखे चङे रस्ते ते आणियो न। पहिरियों त असांजी पंहिंजूं शामतानी सखर में जेको सेंटर रखियो वियो आहे, इहो की ॿियनि हंधि रखिया त छा थिए? उन जे लाइ हाणे गवर्नमेंट जो कमु आहे, असांखे इहा ख़बर न आहे त जो हेॾे असरु पए थो या नथो पए। पए थो त पोइ काथे ॿिए हंधि करणु न, इहो त गवर्नमेंट ईअं कयो आहे त ज़ाहिर नुक़सानु वारी शइ आहे। त पोइ त ये तो तव्हां शहरवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो चवणु आहे त जेको सिंध गवर्नमेंट फ़ैसिलो कयो आहे उहो तमामु बहितरीनु फ़ैसिलो कयो आहे। उहो असांजे हिन में आहे, हिफ़ाज़त में आहे, असांजे फ़ाइदेमंद आहे। ऐं असां आवाम चरिया आहियूं जो असां उन ते अमल नथा कयूं ऐं उन जे लाइ के बि पाण नथा वठूं। त असांखे घुरिजे त असां पंहिंजे घर में महफ़ूज़ रहूं ऐं उन खां अलावा असां पंहिंजा कारोबार कुझु ॾींहंनि लाइ बंदि कयूं। अलाह न करे अगरि जेकॾहिं वबा बीमारी पखिड़िजी वई त पोइ सिंध गवर्नमेंट त छा, पर केर बि हिते पूरो न पइजी सघंदो। सो इन जे करे असांखे घुरिजे त असां कुझु ॾींहंनि जे लाइ सब्र करे पंहिंजे घरनि में महफ़ूज़ रहूं ऐं उन खां अलावा इन खां जेको आहे बीमारी खां बचाव जे लाइ जेके बि सिंध गवर्नमेंट ऐलान करे थी असां उन ते अमल कयूं। कैमरामैन मनोज रहियो सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच टीवी, पनवा किल। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.